पखो भरिसां ॻोठ दीदड़ जे हाई स्कूल जी छत धमाके सां किरी पई। उस्तादनि ऐं शागिर्दनि में ख़ौफ़। ख़बर मूजिब सुबुह जो असेंबली थी रही हुई ऐं सभु उस्ताद असेंबली सलामी में हुआ त स्टाफ रूम ऐं लाइब्रेरी जी छत मां सीमेंट जा वॾा चापड़ धमाके सां किरी पिया, जंहिंसां अफ़रा तफ़री ऐं ख़ौफ़ छांइजी वियो। अधु छत जा चापड़ किरण सां कुर्सियूं मेज़ूं ऐं ॿियो सामान भरी पियो। उस्ताद ऐं शागिर्द असेंबली में हुजण करे जानी नुक़सानु न थियो। स्कूल इंतज़ामिया चयो त केतिरा ई भेरा छत जा चापड़ किरंदा रहिया आहिनि ऐं अहिड़ियूं शिकायतूं ऐं दरख़्वास्तूं आला अख़्तियारनि खे कंदा आया आहियूं, पर स्कूल जे छत जी ज़बून हाली जो नोटिस न वरितो वियो आहे। उन करे DEO कंबर बिल्डिंग वर्क्स अथॉरिटी खाते तोड़े आला इदारनि खे अर्ज़ु रखिजे थो त गवर्नमेंट हाई स्कूल दीदड़ जी बिल्डिंग जो जाइज़ो वठी मरम्मती कमु कराए उस्तादनि ऐं सवे मासूम शागिर्दनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।